हिकिड़ो बादशाह जंहिंखे फ़क़ति हिकिड़ो पुटु हो, पर उहो बि अधु चरियो। बादशाह पंहिंजे वॾे वज़ीर सां सलाह करे उहो फ़ैसिलो कयो त शहज़ादे खे पैसा ॾोकड़ ॾेई कंहिं मुल्क ॾांहुं वापार जे लाइ मोकिलिजे। जे हू को सुठो ऐं सियाणप जहिड़ो वापार करे अचे त हुनजी शादी बि कराइजे, ऐं जे न त पोइ हुन में का उमेद न रखिजे। उहा सलाह करे शहज़ादे खे रक़म ऐं सफ़र जो सामान साण ॾिनऊं त वञी वणिज वाहे अचु। शहज़ादो मंज़िलूं कंदो हिकिड़े मुल्क में अची निकितो। उते ॾिठईं त हिकिड़ो माण्हू कुतो वटियो बीठो। उनजी वफ़ादारी ऐं सियाणप जी साराह करे शहज़ादे कुते जी वाखाण ॿुधी उनजे मालिक खे दिलि घुरिया पैसा ॾेई उहा कुती ख़रीद करे अघु भरियो हलियो त हिकिड़ो माण्हू ॿिली खयो, होका ॾींदो वते त ॿिली वढ को ॿिली। शहज़ादे खे ॾाढो अजीब लॻो। सो कांस पुछियईं त यार ॿिलीअ में का ख़ासियत बि आहे या न। ॿिलीअ वारे शख़्स वरंदी ॾिनसि, हिन जहिड़ी सियाणी ॿिली दुनिया में कान लभंदई। उहा बि बुक पैसनि जो ॾेई ख़रीद कयईं। अञा अॻिते हलियो ॾिठईं त हिकिड़ो माण्हू कारीअ नांग ऐं ॿियो माण्हू ॾेॾर खयों पिया वञनि। उन्हनि ॿिन्ही खां पिणु उहे ॿई जानवर जेका रक़म बाक़ी उहा सा ॾेई ख़रीद कयईं। पोइ पंहिंजे मुल्क वरियो ऐं कुझु ॾींहं खां पोइ अचे पंहिंजे शहर में पहुतो। राति जो खेर जी गुज़री ऐं सुबुह जो बादशाह जे दरबार में वियो ऐं सभु अमीर वज़ीर उन जे ख़्याल में हुजनि त ॾिसूं त शहज़ादो कहिड़ो वापारु करे आयो आहे। जॾहिं शहज़ादे पंहिंजूं ख़रीद कयल शयूं पेश कयूं तॾहिं बादशाह ऐं सभु दरबारी रुॻ भरिजी विया ऐं चवणु लॻा त हिन शयुनि ख़रीद करण मां कहिड़ो फ़ाइदो। बादशाह खे जो लॻी कावड़, सो शहज़ादे खे मुल्क लेकाली ॾेई छॾियईं। शहज़ादो पंहिंजो ख़रीद कयल शयूं साण खणी अचे कंहिं ॿी बादशाहीअ में नदीअ जे किनारे ते झूपड़ीअ ॾे रहणु लॻो। हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्यालु आयुसि छो न नांग खे कढी छॾियां। सो जीअं नांग खे ॿाहिरि कढणु लॻो त हू चक पाइण लाइ मथां उलर करे आयो। उते शहज़ादे चयोसि, मूं तोखे हेॾी चाह सां पैसा ॾेई ख़रीद करे पाण वटि रहायो ऐं तुंहिंजी ख़ातिरदारी कयमि, सो तूं अहिड़ो बदिलो थो ॾीं। नांग चयुसि, साईं मुंहिंजो मुल्क कोह काफ़ आहे। जेकॾहिं तूं मूंखे उते छॾी ईंदे त शायदि तोखे घणो फ़ाइदो पहुचे, छो त मुंहिंजो ॾाढो जीअरो आहे ऐं उहो अहिड़ी भलाईअ जो तोखे ज़रूरु को फ़ाइदो ॾींदो। शहज़ादो यकदमि तयारु थी नांग खे खणी मंज़िलूं हणंदो अचे। कंहिं ॾींहं बाद कोह काफ़ जबल ते पहुतो। पहुचण ते ॾिठाई त हिकु वॾो कारीअ नांग जबल ते फणु कढियो पियो झूले ऐं हुनखे ॾिसी चवणु लॻो त ए आदमज़ाद, हिते कीअं आयो आहीं। शहज़ादे चयो त आउं तुंहिंजी पोटे खे वठी आयो आहियां। उते ईअं चई शहज़ादे उहो नांग टुॿड़ीअ मां कढी खणी हुनखे ॾिनई। वॾो नांग पंहिंजे पोटे खे सुञाणे ॾाढो ख़ुशि थियो। शहज़ादे खे चईं त घुर जेकी घुरणो अथई। शहज़ादे चयुसि, तुंहिंजे मथे ते जेका मण आहे सा ॾे। नांग उहा मण खे ॾिनई। चयईंसि, हिन मण जो फ़ाइदो हीअ आहे त जेका तूं ख़्वाहिश कंदे या को कमु हुनखे चवंदे सो थी वेंदो। शहज़ादे मण वठी हथ में कयईं। चयईं त हलड़े मण जिते मुंहिंजी जाइ। बसि एतिरे में हू वठी उॾाणो ऐं अखि छिंभ में अचे नदीअ जे किनारे ते पंहिंजी झूपड़ीअ भरिसां लथो। उहो ॾिसी शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं मण खे सोघो करे बेऊनो थी हयाती गुज़ारणु लॻो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादे ख़्यालु कयो त हाणे शादी करणु घुरिजे। सो कुतीअ खे चयईं त हिन बादशाह जे शहर में वञी ॻोल्हा करे ॾिसी अच त का शहज़ादी कुंवारी आहे। कुती हुकुम ॿुधी यकदमि शहर में आई ऐं बादशाह जी मौलात में घिड़ी वञी ॾिठाई त हिकु सुहिणी सदा मलूक शहज़ादी वेठी हुई। उहो ॾिसी हुन यकदमि मोटी अचे शहज़ादीअ सां ॻाल्हि कई ऐं हुनजी सूंहं जी साराह करणु लॻी। पोइ शहज़ादो मण हथ में झले पाण उॾामी अचे बादशाह जी मौलाद जे मथां लथो ऐं अटकल सां शहज़ादीअ खे ॾिसी दिलि में ॾाढो ख़ुशि थियो। पोइ मण खे हुकुम ॾिनई त हिन महलात खे शहज़ादीअ समेत चकी करे मुंहिंजी झूपड़ी लॻी हिन नदीअ ते पहुचाए। बसि हुकुम जी देरि हुई। शहज़ादीअ जी मौलात समेत उतां उॾामी अचे नदीअ जे किनारे ते लथो। सुबुह जो जां खणी शहज़ादे अखियूं खोले ॾिसे त मार, आउं त कंहिं ॿिए हंधि अची निकिती आहियां। आख़िरकार लाचार थी शहज़ादे सां शादी कयईं ऐं हुन सां ख़ुशि रास थी उते गुज़रणु लॻी। होॾां बादशाह जॾहिं ॾिठो धीउ मौलाद समेत कान्हे, सो वठी ॻोल्हा कराई। आख़िर खेसि पतो पियो। पोइ उन शहज़ादीअ ते हिक ॿिए पुठियां कई हमला कयईं, पर शहज़ादे वटि हुई मण ऐं वरी शहज़ादी बि हुजे हुन सां राज़ी। सो हुनजो वार बि विंगो न थियो। नेठि हमला करे जॾहिं बादशाह थको तॾहिं अमीरनि वज़ीरनि सां सलाह करे 2-3 धोतियूं हुन ॾांहुं रवानी कयईं। ॿियूं धोतियूं त अंदरि मौलात में न थे वञी सघियूं, पर हिकु धोती का वॾी उस्ताद हुई सा शहज़ादीअ खे चवणु लॻी त अमड़, आउं
रन ज़ाल ऐं बेवाही आहियां, खुदाए लॻ मूंखे पाण वटि रहण ॾे। ऐं अहिड़ियूं दिलि ते असरु करण वारियूं ॻाल्हियूं करणु लॻी, जंहिं ते शहज़ादी खेसि पाण वटि रहायो। धोतीअ होरियां होरियां घर मां वाक़ुफ़ु थींदी वई। हिकिड़े ॾींहुं शहज़ादी बेऊनो थी शिकार ते संभरी हलियो वियो। जॾहिं शहज़ादो निकिरी वियो तॾहिं धोतीअ छा कयो जो मण खे हथु करे कंहिं ड्रूअ सां शहज़ादी खे आणे बादशाह जी ॿेड़ीअ में विधाईं ऐं ॿेड़ियूं काराए थोरी घणी ॾींहं अची बादशाह जे शहर में ठका कयईं। बादशाह शहज़ादीअ सां मिली ॾाढो ख़ुशि थियो। होॾां शहज़ादो मोटी अची ॾिसे त कारीअ वारा कख लॻा पिया आहिनि। ॾाढो हैरान ऐं शशदर थियो ऐं पक जा तई उहा धोतीअ जी बेईमानी आहे। तंहिं करे वरी बि कुतीअ खे चयईं त वञ ऐं कोन्हे कंहिं तरह मण मोटाए अच, न त खटियल बाज़ी हाराए वेहंदासीं। कुतीअ उहो ॿुधी पुछ लुटकाए उथी हली ऐं मंज़िलूं हणंदे हणंदे अची शहर पहुती। महलात में घिड़ी होॾां होॾां नूस नूस कयईं, पर मण अहिड़ी हंधि क़ाबू हुई जिथे संदसि पहुचण जी जाइ कान हुई। हुन मोटी अची शहज़ादीअ खे समूरो हवालो ॾिनो। शहज़ादो सोच वीचार में पइजी वियो ऐं पोइ ॿिलीअ ते उहो कमु रखियईं। हुनजी ख़ुशकिस्मतीअ जो ॿिली मण हथु करण में कामयाबु थी, पर हूअ अञा मण खे ॿाहिरि कढणु निकिती मस त बादशाह जी पहिरेदार खे ख़बर पइजी वई। से वठी पुठियां पियसि। ॿिली पाण बचाए दौड़ी अची साम्हूं हिकु वहंदड़ दरिया में मण फिटी कई ऐं अचे शहज़ादे खे ख़बर कयईं। शहज़ादो ॾाढी ॻणतीअ में पइजी वियो। उहा ख़बर जॾहिं संदसि ख़रीद कयल ॾेॾर खे पई तॾहिं हुन अर्ज़ु कयो त शहज़ादा फ़िक्रु न कर, उहो मुंहिंजो आहे, ऐं हिकदमि मण आणे थो हाज़िर कयां। ईअं चई दरिया में टुॿी हणी ॾेॾर उहा मण आणे शहज़ादे अॻियां हाज़िर कई। मण ॾिसी शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं यकदमि मण खे हुकुम ॾिनई त जंहिं महलात में मुंहिंजी राणी आहे उते हल। बसि वरी हुकुम जी देरि हुई। अखि चिंब में पंहिंजी राणीअ सां महलात में अची मिलियो। शहज़ादी बि तंहिं विच में पंहिंजे पीउ सां दिलि जो अहिवालु करे छॾियो। वरी बि अर्ज़ु कयईं त बाबा, जेके थियणो हो सो थी वियो। हाणे उन्हीअ में ई मुंहिंजी ख़ुशी आहे त अव्हां उनखे मूं सां रहायो। नेठि शहज़ादीअ जो राज़िबो ॾिसी बादशाह बि राज़ी थियो ऐं पोइ शहज़ादीअ खे खणी इज़त ॾेई महलात में रहायईं, जिते हू पंहिंजी राणीअ समेत हमेशह लाइ ख़ुशि रहणु लॻो।